जुडो में यूनाइटेड नेशन रेजिडेंट पाकिस्तान जी कोऑर्डिनेटर मिस्टर जूलियन हैरिसन ऐं क्रिस्टोफर जी अॻवाणीअ में यूएन जे वफ़द बोर्ड खां मुतासिर यूसी रोशनाबाद ऐं नवकोट जो दौरो कयो, जॾहिं त यूएन जे जूलियन हैरिसन ॿेड़ी में सवार थी ॻोठ साईंदाग अलियाणी में बोर्ड खां थींदड़ नुक़सान जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जूलियन हैरिसन जो चवणो हो त यूनाइटेड नेशन ऐं WFO वफ़ाक़ी ऐं सूबाई NDM सां गॾिजी मुतासिरा इलाइक़नि जे माण्हुनि जी मदद करे रही आहे। यूनाइटेड नेशन जे वफ़द पहिरीं मरहले में ॻोठ सईद नूर अली शाह में 150 मुतासिरा ख़ानदान में राशन विरायो, जॾहिं त बोर्ड ऐं बरसात खां थियल नुक़सान जो जाइज़ो वठी यूएन तरफ़ां हर मुमकिन मदद जो पिणु यकीन ॾियारियो। ॻोठ सईद नूर अली शाह में मारूफ़ सियासी समाजी अॻवान सईद शाहजहान शाह रिज़वान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंटरनेशनल फलाही इदारनि जो ध्यानु छिकाइण लाइ ॾींहुं राति महिनत जो नतीजो आहे जो बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी मदद लाइ केतिरा ई इदारा झॾो पहुता आहिनि। जो आज आप देख रहे हैं वर्ल्ड फूड प्रोग्राम की डिस्ट्रीब्यूशन चल रही है। मैंने ही ये अपील की थी कि यूनाइटेड नेशन को किसी तरीके से इनवाइट किया जाए। खैर हमने भी अपनी जो भी सोशल मीडिया के थ्रू और चीज़ अपने एफर्ट्स लिए और इस यहाँ तल के झुड्डो की एक आवाज़ हमने उठाई कि भाई ये क्योंकि सबसे ज़्यादा डिस्ट्रॉयड एरिया है, इसलिए मेहरबानी करके यूनाइटेड नेशन ज़्यादा से ज़्यादा इस पे काम करे। तो अल्हम्दुलिल्लाह आज आपने देखा कि यूनाइटेड नेशन की भी जो अपना ओचा के भी अथॉरिटीज़, WFP की अथॉरिटीज़, ये सारी यहाँ पे आई हैं। और जो त झॾो ताड़के समेत ज़िले बदीन जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जे माण्हुनि जी मदद लाइ कोशिशूं जारी आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk